अंब खे मेवनि जो सरदार मेवो चयो वेंदो आहे। ज़ाइके समेत उन जा सिहत लाइ एतिरा त फ़ाइदा आहिनि जो उन्हनि खां इनकार नथो करे सघिजे। एतिरे ताईं जो अंब जे पननि जा बि सिहत लाइ केतिरा ई फ़ाइदा हुजनि था, पर छा तव्हांखे ख़बर आहे त अंब जी खखड़ी ऐं उन में मौजूदु ॿिज, जंहिंखे असां पितो बि चवंदा आहियूं, जा पिण सिहत ऐं ख़ूबसूरतीअ लाइ अनोखा फ़ाइदा हुजनि था। ॿारड़ियुनि में अंब जी खखड़ियुनि वारो पितो ॿार वॾे शौक़ सां खाईंदा आहिनि। उन लाइ खखड़ीअ खे बाहि में पचायो वेंदो आहे ऐं पोइ पितो कढी खाधो वञे थो। इन पिते खे साबित खाइण सां गॾु पाउडर ठाहे बि इस्तेमालु करे सघिजे थो, जेको वॾनि फ़ाइदनि वारो हूंदो आहे। अंब जी खखड़ी वारो ठहियल पाउडर मथे जी खुश्की ख़तम करण जे लाइ तमामु बहितरीन हूंदो आहे। उन लाइ अंब जी खखड़ीअ जे पाउडर खे सरेह जे तेल में विझी हिकु हफ़्ते ताईं सिज जी रोशनीअ ते रखो ऐं उन खां पोइ इहो तेल वारनि में मखियो। इहो नुस्ख़ो तव्हां जे मथे जी खुश्की ख़तम करण सां गॾु वारनि खे मज़बूत, चमकंदड़ ऐं ॿिमुंहों थियण खां बचाईंदो, जॾहिं त उन जे इस्तेमाल सां वक़्त खां अॻु थींदड़ कारे वारनि खां बि बची सघिजे थो। अंब खाइण खां पोइ उन जी खखड़ीअ खे 10 मिंटनि ताईं चेहरे ते मखिजे त चेहरे जा दाग, धॿा ऐं मेरट ख़तम करे सघिजे थी। खखड़ी जे चेहरे ते लॻाइण सां थोरे ई ॾींहंनि में तव्हां जे चेहरे में कुदरती रौनक अची वेंदी ऐं चेहरो पुरकशिश बणिजी वेंदो। जॾहिं त उन जी खखड़ीअ खे सुकाए उन जो पाउडर ठाहे रोज़ पाणीअ में विझी उन सां चेहरो धोइण सां बि रंग गोरो करे सघिजे थो। हूअं त घणो मिठो हुजण जे करे अंब शुगर जे मरीज़नि जे लाइ नुक़सानकार साबित थींदा आहिनि, पर अंब जी खखड़ीअ जो पाउडर जिस्म में अहिड़े हार्मोन खे एक्टिव कंदो आहे जेको रत में मौजूदु शुगर खे तवानाईअ में तब्दील करे थो। इहो ई सबबु आहे त अंब जी खखड़ी शुगर जे मरीज़नि लाइ इंतिहाई फ़ाइदेमंद हूंदी आहे। गर्मियुनि जी मौसम में ॿियनि मसइलनि सां गॾु हाज़मे जा मसइला बि आम थी वेंदा आहिनि। अंब जी खखड़ीअ जो पाउडर ॾींहं में 2 भेरा कहिड़े बि तरीक़े सां इस्तेमालु कजे त मादे खे ताक़त मिलंदी आहे ऐं मादे में ख़राबीअ वारा मसइला ख़तम थी वेंदा आहिनि, जंहिंसां हाज़मे समेत सिहत जा फ़ाइदा माणे सघिजनि था।